छा तव्हां बाज़ार जहिड़ा छोला खाइण पसंदि कंदा आहियो ऐं तव्हां घर में न ठाहे सघंदा आहियो त मां तव्हांखे आसान तरीक़े सां रेसिपी ॿुधाईंदा जंहिंसां की तव्हां घर वेठे घर जा छोला ठाहे करे बाज़ार जहिड़ो आनंद वठी था सघो, जंहिंखे तव्हां भटूरे, ब्रेड, कुलचे ऐं चांवरनि सां खाई करे बि इंजॉय करे था सघो। और उहो ई घाटोपन, उहो ई स्वादु जहिड़ो बाज़ार में ईंदो आहे ओहिड़ो तव्हांखे घर वेठे मिली वेंदो। हुन लाइ असां छा छा खंयो आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। असां खंया आहिनि छोला, जेके असां 8 खां 9 कलाक पाणी में पुसाए रखिया हुआ। उन खां पोइ असां छोलनि खे 2 टे पाणी मां धोई कुकर में विधो। कुकर में असां एतिरो पाणी विझंदासीं कि छोला डुबजी वञनि, वधीक पाणी न विझंदासीं। हुन खां पोइ असां हिकु पोटली ठाही, हुन में असां गरम मसाला विझंदा। गरम मसाला में असां जीरो खयो, चक्रफूल खयो, लौंग खया, कारा मिर्च खया, तेज पत्ता खया ऐं चांहि जी पत्ती खई। सभिनि खे लपेटे करे हिकु पोटली ठाहे छॾी। पोटली विझी असां कुकर खे बंदि करे छॾियो ऐं कुकर खे लॻभॻि 4 सीटी अचनि ताणी चालू रखियो। हुन खां पोइ असां कुकर जो गैस बंदि करे छॾियो ऐं पंहिंजा छोला खणी छॾिया। छोलनि खे असां छाणे करे हिकु तरफ़ छोला अलॻि कया आहिनि, ॿियो तरफ़ पाणी अलॻि कयो आहे, जेको पाणी असां भाॼी में विझंदासीं। इहा वही पोटलीअ जो असां कुकर में छोला बॉइल करण जे वक़्तु विझंदी हुई, उहा अञा ताणी पाणी में पई आहे ताकी हुनजो थोरो थोरो स्वादु अञा बि पाणी में मिक्स थींदो वञे। असां 4 टमाटा कया जंहिंखे मिक्सी में ग्राइंड करे उनजी प्यूरी ठाहे छॾी। असां 4 बसर खया, उनखे बि ग्राइंड करे उनजी बि प्यूरी ठाहे छॾी। अदरक, मिर्च और थूम टिनिनि खे मिलाए असां पेस्ट ठाहे छॾियो। असां तेल खयो आहे भाॼी ठाहिण लाइ ऐं कुझु थोरा गरम मसाला असां खणी छॾिया आहिनि साबुत, जो असां विझंदासीं। और मसालनि में असां खयो आहे ॻाढ़ा मिर्च, हेड, छोला मसाला, ॿियो खयो आहे असां धाणा, गरम मसालो, लूणु ऐं हिंग। मथां खां असां विझंदासीं कस्तूरी मेथी ऐं सजाइण लाइ धाणा। त अचो हाणे जल्दी सां पाण छोला तयारु था कयूं। असां ही भाॼी ठाहींदासीं तईअ में, जंहिंजे लाइ असां तई खणी लाथी, गैस चालू करे लाथो, हुन में असां तेल विझंदो आहे। तेल असांजो गरम थी चुको आहे, हाणे बारी आहे हुन में गरम मसाला विझण जी। हाणे हिन में असां विझंदासीं बसर, जंहिंजी असां प्यूरी ठाहे रखी हुई। बसर में असां लूणु विझंदासीं, जंहिंसां की असांजो बसर जल्दी भुनी चुके। बसर असांखे कारो न करणो आहे, पर एतिरो रखिणो आहे कि जीअं बसर जो कच्चोपन निकिरी वञे और बसर में हल्को ब्राउन कलर बि अची वञे। असांजे बसर जो पाणी सुकी चुको आहे ऐं हुनजो कच्चोपन बि परे थी वियो आहे। हुन में असां विझंदासीं अदरक, थूम ऐं मिर्च जो पेस्ट, जो असां हमाम दस्ते में कुटे ठाहे रखियो हो, ऐं गॾु में विझंदासीं हिंग। हाणे इनखे बि असां हलाईंदासीं बसर सां गॾु ऐं थोरो भुनंदासीं, जंहिंसां की असांजे थूम जो बि कच्चोपन निकिरी वञे। असां छोलनि में चांहि पत्ती विझी इन लाइ उबालींदा आहियूं कि छोलनि जो कलर कारो अची वञे। असां अदरक, मिर्च, बसर, थूम चारई भुनी चुका आहियूं। तव्हां ॾिसी था सघो असां हिनखे हिन स्टेज ताणी भुनियो आहे, असां वधीक हिनखे कारो कोन कयो आहे। सभु असांजा सुठी तरह मिक्स थी विया आहिनि। हाणे बारी आहे हिन में टमाटर जी प्यूरी विझण जी। असां बसर सां गॾु टमाटनि खे मिक्स कंदासीं ऐं टमाटर खे बि भुनंदासीं। असांजे टमाटे खे भुनंदे हुए 2 मिंट थी चुका आहिनि। हाणे हिन में असां विझंदासीं पीठल मसाला, जंहिंमें असां विझंदासीं धाणा, हैड, ॻाढ़ो मिर्च असां थोरो सो ई विझंदासीं छोकी असां साओ बि खयो आहे गॾु में। हाणे हिन सभिनि मसालनि खे मिक्स कंदासीं, पोइ ढक ॾेई करे हिनखे भुनंदासीं। असांजे टमाटनि खे सिझंदे हुए 5 मिंट थी चुका आहिनि। हाणे असां ढकणु हटाए चेक कंदासीं कि असांजा टमाटा सिझा आहिनि या न। ख़ुशबू त ॾाढी सुठी पई अचे। असांजा टमाटा बि सिझी चुका आहिनि, हल्को हल्को तेल बि निकिरी वियो आहे साइड खां। हाणे हिन में असां विझंदासीं थोरा छोला, जंहिंसां की असांजी छोलनि जी ग्रेवी घाटी थी सघे। जीअं तव्हां ॾिसंदा हूंदा ॿाहिरि हलवाई वग़ैरह जा छोला कारा थींदा आहिनि, घाटा थींदा आहिनि। हलवाई बि ईअं ई कंदा आहिनि, जेको पारंपरिक तरीक़ो हूंदो हलवाई जिन जो, हलवाई बि छोलनि जी ग्रेवी में आलू विझी छॾंदा आहिनि ऐं आलू खे मैश करे छॾंदा आहिनि, जंहिंसां की हुननि जी छोलनि जी ग्रेवी घाटी थी वेंदी आहे। ऐं कई त हिन में बेसण बि विझंदा आहिनि, ऐं कई हिन में कॉर्नफ्लोर बि विझंदा आहिनि, ऐं कई माण्हू छोला विझंदा आहिनि, पर छोला ॾाढो घटि विझंदा आहिनि। छोला विझंदा त हुननि जी छोलनि जी भाॼी ॾाढी महांगी थी वेंदी, इन करे हू छोला घटि विझणु पसंदि कंदा आहिनि। असां मैशर जी मदद सां छोलनि खे भोरींदासीं। असांजा छोला सुठी तरह सां मैश थी चुका आहिनि और थोरी थोरी असांजी घाटी बि थी वई आहे छोलनि जी ग्रेवी। हाणे हिन में असां छोला विझंदासीं। हीअ असां छोला विझी छॾिया। छोलनि खे बि हिकु बार सॼे मसाले सां गॾु घुमाए छॾंदासीं, जंहिंसां की सॼे मसाले जो सवादु छोलनि में मिक्स थी वञे। इनखे असां 1 खां 2 मिंट भुनंदासीं। जीअं ई असांजा मसाला छोलनि में मिक्स थी वेंदा त तव्हां हिकु छोलो बि खणी ॾिसंदव त तव्हांखे मसाले जो सवादु ईंदो।
असांजा छोला मसाले में सुठी तरह भुनी चुका आहिनि। असां जे पाणी खे बॉइल करण में यूज़ कयोसीं उहो पाणी असां खणी लाथो आहे, हुन मां असां पोटली निचोड़े करे छॾी आहे। हाणे असां पाणी हिन में धीरे धीरे हलाईंदे विझंदासीं। हाणे असां हिन पाणी खे छोलनि सां गॾु मिक्स कंदासीं, जंहिंसां कि सॼो पाणी सॼे छोलनि में मिक्स थी वञे। हिन खे असां लो फ्लेम ते ढके करे सिजाईंदासीं। असांजे छोलनि खे 2 मिंट थी चुका आहिनि। असांजे छोलनि में हल्को हल्को टेको अचण बि चालू थी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं छोला मसाला जेको असां बचाए रखियो। थोरो गरम मसालो विझंदासीं, छोकी असां हेठां बि सॼा गरम मसाला विझंदा आहिनि। हीअ असांजे घर जो पिसियल हथरादू आहे। असांजी छोलनि जी भाॼी खे सिझंदे हुए लॻभॻि 5 मिंट थी चुका आहिनि। हाणे असां खोले था ॾिसूं कि असांजा छोला कीअं थिया आहिनि, कहिड़ी रंगत आई आहे, केतिरा घाटा थिया आहिनि। असां घुमाए करे चेक कंदासीं। असांजा छोला घाटा थी चुका आहिनि। अॼु असां छोला खाईंदासीं चांवरनि सां गॾु, त चांवरनि में असां हल्को फुल्को ई रखंदा आहियूं घाटोपन। हाणे हिन में असां विझंदासीं कस्तूरी मेथी, जंहिंसां कि असांजे छोलनि जी भाॼी में ॿियो सवादु अची वञे। असां छोला हिन स्टेज ताईं ई रखंदासीं। अगरि तव्हांखे वधीक कारा छोला खपनि त जेॾीमहिल तव्हां बॉइल था कयो हुन पोटली में थोरी चांहि पत्ती वधीक विझी छॾियो, जंहिंसां कि हिन जो कारो कलर अची वेंदो। या पाण जेतिरो देरि छोलनि खे रखंदा आहियूं त ओतिरो हुन में सवादु बि वधंदो रहंदो आहे ऐं हुन जो कलर बि ईंदो वेंदो आहे। ॾिसो असांजी छोलनि जी भाॼी थी वई तयारु। केतिरो सुठो कलर आयो आहे। असांजी छोलनि जी भाॼी तेल बि छॾे छॾियो आहे। हाणे हिन खे असां गार्निश कंदासीं दाणनि सां गॾु। असांजे छोलनि जी भाॼी तयारु थी चुकी आहे। तव्हां ॾिसी था सघो असांजे छोलनि जी भाॼी केतिरी घाटी आहे ऐं हुनजो रंग त ॾाढो गजब जो आयो आहे ऐं सवाद में त नंबर 1 आहे। हिन खे तव्हां भटूरा, कुलचा ऐं ब्रेड सां बि खाई था सघो, पर पाण आहियूं सिंधी माण्हू खाईंदा आहिनि चांवरनि सां गॾु। त तव्हां हिकु बार दाल ऐं कढ़ी खे साइड करे छोला चांवर खाई ॾिसो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। और उहे बसर गॾु में हुजे, पापड़ गॾु में हुजे त आनंद ई आनंद आहे। और मुंहिंजी रेसिपी जी वीडियो तव्हांखे सुठी लॻी हुजे त उनखे लाइक ऐं शेयर करे छॾिजो। वरी अहिड़ी नई रेसिपी लाइ तव्हां मुंहिंजे चैनल खे फॉलो करे छॾिजो। हाणे मिलंदासीं हिकु नई रेसिपी में।